असांखे जेके तकलीफ़ ॾिनी आहे असांखे इज़ार ॾिनो आहे न यूसी लहर तुर्क ॾिनो आहे कई सभु इमदाद मिलनि थियूं नलका मिलनि था हर शइ वग़ैरह मिले थी असांखे छुछो कढियो ॾींदी असीं चिपजी फटिजी वियासीं असांजी दिलि ईअं थी चए त असीं सईद खान लुंड यूसी में असीं अची वञूं असांखे उते असरु मिलंदो असांखे सभु शइ उते मिलंदी असांखे असरु उते मिलनि पियो माना तव्हीं चाहियो था त तव्हीं यूसी सईद खान लुंड में वञो असीं माना हिन में असीं पीर जी सफ़ा नाजा थी वियासीं असांखे ईज़ा मिली वञे पिया असीं सुधरू तॾहिं कोन था छा असांखे ॾिनई जीअं वोट माना ॾियण पिया थी हिते वोट ॾियूं पिया असांखे मां फ़ाइदो वठनि पिया असांखे ॾियनि कुझु कोन भांडा भरिया पिया न असीं वञूं त असांखे बसि झुठियूं करे रवानो करे छॾीनि असीं पाणी जी तकलीफ़ुनि में असीं किलो अटे जो माना कमाए वठूं असीं पेट में खयूं असीं नलका वठूं असां ज़ुल्म करे छॾिया आहिनि यूसी अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं रशीद सुमरो तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुमरो डिजिटल चैनल नाज़रीन असां हिन वक़्तु यूसी अलायार तुर्क जे ॻोठ अला बख़्श बम्बरो जेको आहे उनजे अंदरि असीं हिते वेठा आहियूं ऐं हिते जा मुआज़िज़ीन जेके आहिनि से असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि खे कहिड़ा मसइला पेश आहिनि साईं तव्हां असांखे ॿुधाईंदो तव्हांजे ॻोठ जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं बुनियादी तकलीफ़ूं आहिनि त असांजी तकलीफ़ आहिनि पहिरीं नंबर असांजे ॻोठ में स्कूल कोन्हे रोड रस्ता कोन्हनि ऐं गैस वग़ैरह जी ज़रूरत जाम आहिनि मुश्किलात आहिनि वॾी तव्हांजे ॻोठ जे अंदरि इहे शयूं कॾहिं MP MNA या को तव्हां वटि चूंडियल नुमाइंदो आयो न को बि कोन आयो आहे केर बि कोन आयो आहे केर बि कोन आयो तव्हांजो यूसी जो चेयरमैन केरु आहे अब्दुल हफ़ीज़ तुर्क अब्दुल हफ़ीज़ तुर्क जी यूसी अलायार तुर्क जी उहो कॾहिं तव्हां वटि आयो आहे न कॾहिं बि कोन आयो तव्हांखे कॾहिं सोलर प्लेट वग़ैरह ॾिनी आहे कुझु बि कोन ॾिनो को मतिलबु त जेको इमदादूं सामान वग़ैरह जेके आहे इहे न उहा का शइ कोन्हे असांजी का बि शइ तव्हां कोन्हे और चेयरमैन यूसी चेयरमैन खे चयोसीं उहा तारीख़ ॾे बसि हिन तारीख़ वञूं था वरी ॿिए तारीख़ ॾे पोइ को कमु करे ई कोन को पाणी कोन्हे जी पंहिंजे ॻोठ जे अंदरि मसइला आहिनि त असां हिते ॿारहाड़ी में वेठा आहियूं असां वटि हुते का बि सहूलियत कोन्हे बरसाति में असां वटि रोड रस्तो सही कोन्हे को MP MNA खे बि चई हलिया उहे बि वोट वठी हलिया वञनि था न स्कूल आहे न अस्पताल आहे न ई का ॿी बुनियादी सहूलियत न सुम्हंदी न काली असां वटि का बि शइ कोन्हे इहो हिन मौजूदा दौर जे अंदरि थियो या गुज़िरियल काफ़ी अर्से खां इहो आहे काफ़ी अर्से खां वठी इहो ई आहे माना असां वटि का बि शइ कोन्हे को जंहिं को अचनि त वोट वठी हलिया वञनि था असीं उन्हनि खे चऊं था उहो जेको हा जी बुख कंहिंखे कोन्हे को बसि हा करे वरी उते वञूं था बंगले ते जेॾीमहिल पुछा कंदा आहियूं केरु आहियो किथां खां आया आहियो सुञाणनि कोन था असीं माठ करे अचो कुझु बि कोन्हे कयो असीं ग़रीब आहियूं असां सां इलाही मदद कंदो ॿियो तव्हांजी घुर कहिड़ी आहे घुर असांजी आहे त असांखे स्कूल खपे ऐं रोड खपे हींअर फ़िलहालु ठीकु आहे असांखे न गलियूं मिलियूं न कुझु मिलियो आहे असांखे यूसी में कुझु बि कोन ॾिनो आहे न को रोड रस्ता ठहियल आहिनि बरसातुनि में तकलीफ़ुनि में आहियूं न कोई निकाल न किथे सुम्हनि जा ख़ाली असांखे हर मुसीबत में ॾुखियाई आहे का सहूलियत असांखे कोन थी आहे नाज़रीन तव्हां हिननि ॻोठाणनि जूं वीचारनि सादड़नि सुदनि ऐं मतिलबु त ईअं सम्झे त अॿो जी जहिड़ा वीचारा ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि जूं तव्हां जेको सो इहे दर्द वारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से तव्हां ॿुधियूं त हिन ॻोठ जे अंदरि गुज़िरियल 50 सालनि खां वठी सिर्फ़ु वोट वठण जे लाइ जेको आहे सो हिते नुमाइंदा जेके आहिनि उहे हिते अचनि था बाक़ी हिते को बि तरक़ियाती कम वग़ैरह जेको आहे न को हिननि खे को रोड मिलियो आहे न को हिननि खे रस्तो मिलियो आहे न को हिननि खे का मतिलबु यूनियन जे चेयरमैन जे तरफ़ां को हिननि जी मदद कई वई आहे हीअ वीचारा बेयारो मददगार यूसी जी हिकिड़ी कुंड जे अंदरि जेको पिया आहिनि जिते 5 सालनि जे अंदरि सिर्फ़ु हिकु भेरो जेको आहे सो इहे सियासी नुमाइंदा जेके अचनि था ऐं हिननि खे जेको आहे सो वीचारनि खे बेवकूफ़ बनाए अखियुनि में सियासी सुरमो विझी पंहिंजो उल्लू सिधो करे उन खां पोइ हलिया था वञनि हिननि मिसकिननि खे जॾहिं बंगलनि ते वञनि था त हिननि ग़रीबनि खे को सुञाणण जे लाइ तयारु कोन थो वञे त इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजा जेके मुंतख़ब नुमाइंदा आहिनि उहे बि इन शइ ते ध्यानु ॾियनि ऐं सिंध गवर्नमेंट खे बि घुरिजे त उहे पंहिंजा नुमाइंदा जिन नुमाइंदनि हिननि पंहिंजनि वोटरनि खे हिननि ग़रीबनि खे जेको आहे नज़रअंदाज़ जेको कयो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु फौरी तौर ते जेको आहे सो नोटिस वरितो वञे ऐं उन्हनि खां इहो पुछाणो कयो वञे त हिननि ग़रीबनि सां इहा ज़्यादती छो आहे इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी के ॿिए ॻोठ जे अंदरि तव्हां सां गॾु हूंदासीं तेसिताईं लाइ रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा साथ सलामत सिंध सलामत।